साईं जवानी में भला केर न थड़ंदो थी सके थो त का मुखां का गलती थी वई हुजे। साईं तव्हांजे निकाह खां पोइ मां मिलण त छा पर हलण जो बि मां साईं कसम खणी सघां थी। पर हा साईं पर हू मूंसां अॼु बि मिलण जी कोशिश करे थो ऐं मूंखे साईं हू ब्लैकमेल थो करे। बहरहाल आऊं सब्र ऐं बर्दाश्त वारो माण्हू आहियां। अखियूं ॿूटे फैसला कोन कंदो आहियां। को बि फैसलो करण खां पहिरीं शयुनि जो अॻु पुठ ज़रूरु ॾिसंदो आहियां। इन करे ई मूं इन मामले में फौरी तौर को एक्शन न वरितो। एसपी वारे मामले में जल्दबाज़ी कयमि। ॾिस हो गले पइजी वियो।